अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। मुल्क में हिन वक़्त ताईं अनस्टेबिलिटी बरक़रार आहे ऐं उन बाबति को वाज़िह तौर ते फ़ैसिलो हीअ हुकूमत पे नाहे करे सघी। मजबूरी तौर ते इमरान ख़ान जी हुकूमत वञण खां पोइ मुसलसल हुकूमत जे लाइ परेशानियुनि में इज़ाफ़ो थिए पियो ऐं नई हुकूमत उन बाबति के वॾा फ़ैसिला हिन वक़्त ताईं नाहे करे सघी। हीअ हुकूमत इहो चाहे पई त जेके ही ॾुखिया फ़ैसिला वठनि, ख़ासि तौर ते मईशत बाबति ऐं उन सां गॾोगॾु इमरान ख़ान खे मुंहुं ॾियण बाबति, उन में एस्टेब्लिशमेंट हिन हुकूमत जो साथ ॾिए, पर हिन वक़्त ताईं का अहिड़ी ख़बर साम्हूं नाहे आई। तोड़े जो हुकूमती इतिहादनि पारां इहो वाज़िह कयो वियो त हू हर फ़ैसिले में हुकूमत सां गॾु हूंदा। मईशत बाबति ॾुखिया फ़ैसिला वठण लाइ बि हुकूमत सां गॾु हूंदा, इमरान ख़ान खे मुंहुं ॾियण जे लाइ बि हुकूमत सां गॾु हूंदा। इन सॼी सूरत हाल दौरान इमरान ख़ान मुसलसिल हिन हुकूमत ते प्रेशर वधाईंदे नज़र अचे पियो। मुसलसिल जलसनि खां पोइ इमरान ख़ान काल्ह पिशावर में इहो ऐलान कयो आहे त 25 मई ते हू इस्लामाबाद पहुचंदो ऐं 3 वॻे श्रीनगर हाईवे ते पंहिंजनि कारकुननि खे पहुचण जो पिणु चयो वियो आहे। ऐं साॻे ई ॾींहं ते IMF सां जेके मामला आहिनि, IMF सां जेका डील आहे, उन बाबति बि ख़बर साम्हूं ईंदी। इमरान ख़ान जो कल्ह छा चवणु हो, 25 मई जे हवाले सां चयो ॾिसूं। इमरान ख़ान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। इमरान ख़ान वाज़िह तौर ते इहो हिन वक़्तु चवे पियो त एस्टेब्लिशमेंट हुन जे विच में न अचे ऐं एस्टेब्लिशमेंट अगरि न्यूट्रल आहे त उहा न्यूट्रल ई रहे। इमरान ख़ान इन खां अॻु न्यूट्रल बाबति मुख़्तलिफ़ जलसनि में छा चवंदो रहियो आहे? इमरान ख़ान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। काल्ह इमरान ख़ान जॾहिं पिशावर में प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो हो त उन दौरान इमरान ख़ान इहो पिणु वाज़िह कयो त फ़ौज न्यूट्रल आहे त फ़ौज न्यूट्रल ई रहे। छा चवणु इमरान ख़ान जो अथव? मुसलसिल बयाननि में तब्दीली इमरान ख़ान जे नज़र अचे पई ऐं मुसलसिल बयान तब्दील कंदे इमरान ख़ान माज़ी में बि नज़र आयो आहे, हिन वक़्त बि नज़र अचे पियो। पर इन सॼी सूरत हाल दौरान हुकूमत ते प्रेशर वधाइण में इमरान ख़ान हिन वक़्त ताईं कामयाब नज़र अचे पियो। अॼु सॼो ॾींहुं हुकूमत जा इजलास थींदा रहिया, इतिहादनि सां ॻाल्हि ॿोल थींदी रही ऐं इहे ख़बरूं बि साम्हूं आयूं आहिनि त इमरान ख़ान खे मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पर उन बाबति मुसलसिल हुकूमत इहो तासुर ॾेई पई, हुकूमत इहो चवे पई त उन्हनि खे सपोर्ट खपे एस्टेब्लिशमेंट जी इमरान ख़ान खे मुंहुं ॾियण जे लाइ ऐं मईशत बाबति ॾुखिया फ़ैसिला करण जे लाइ। हिन हुकूमत पारां जेके हिन वक़्त ताईं कंफ्यूजन नज़र अचे पई, उन जो फ़ाइदो मुसलसिल इमरान ख़ान वठे पियो। अगरि हुकूमत IMF वटि वञे थी, मामला तइ थियनि था, उन खां पोइ महांगाई में इज़ाफ़ो थिए थो त उनजो ज़ाहिरी तौर ते सियासी फ़ाइदो इमरान ख़ान वठण जी कोशिशि कंदो ऐं उन सां गॾोगॾु हुकूमत इहो बि चाहे पई इमरान ख़ान जॾहिं प्रेशर विझे ऐं हू इस्लामाबाद में अची वेहे त उन वक़्तु उन्हनि खे इहा गारंटी ॾिनी वञे त के बि उन्हनि जा मेंबर ऐं इतिहादनि मां कंहिंखे बि टोड़ियो न वेंदो। पाण इन सॼी सूरत हाल जे हवाले सां अॼु प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं, ख़ासि तौर ते जेका हिन वक़्तु मुल्की मईशत जी सूरत हाल आहे उन बाबति जेके हिन वक़्तु ॾुखियायूं साम्हूं आहिनि। मिफ्ता इस्माइल अॼु बि प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त पेट्रोल महांगो करणो पवंदो। IMF सां मामलनि बाबति 25 मई ते वाज़िह तौर ते फ़ैसिलो थी वेंदो ऐं उन सां गॾोगॾु अॼु स्टेट बैंक पारां बि मॉनिटरी पॉलिसी में वधीक इज़ाफ़ो कयो वियो आहे। पाण इन सॼी सूरत हाल बाबति ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे इस्लामाबाद मां सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार रज़ाक खत्री साहब ऐं मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए मौजूदु आहिनि सीनियर तजनिगार इज़हार सुमरो साहब। अवां ॿिन्ही जी वॾी महिरबानी जॉइन करण जे लाइ। रज़ाक साहब, मां खां शुरूआति कंदुसि। जेका हिन वक़्तु असां सूरत हाल ॾिसूं पिया, अॼु जे ॾींहं में छा हुकूमत फ़ैसिलो करे चुकी आहे त हुननि खे हुकूमत हलाइणी आहे, इलेक्शन तरफ़ वञिणो आहे, या जेको काल्ह तासुर हीअ हुकूमत ॾिए पई त हुननि खे फ़ौज जो साथ खपे इमरान ख़ान खे मुंहुं ॾियण जे लाइ ऐं ॾुखिया फ़ैसिला करण जे लाइ, उन बाबति को फ़ैसिलो थी सघियो आहे? वॾी महिरबानी तव्हांजी महराज। असल में इस्लामाबाद हिन वक़्तु हिकु तरफ़ इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु ठीकु आहे त हुकूमत शदीद कंफ्यूजन जो शिकार आहे। उनजो बुनियादी सबबु ई बेयकीनी आहे ऐं उनजे नतीजे में बेयकीनी जे नतीजे में दारुल हुकूमत में अफ़वाहनि जी जेको आहे सो घणी जेको आहे सो अफ़वाहूं गर्दिश करे रहियूं आहिनि। पर सची ॻाल्हि इहा आहे त गुज़िरियल 1.5 महीने दौरान ही हुकूमत जॾहिं खां इक़्तिदार में आई आहे, इहा बेयकीनी पहिरीं ॾींहं खां उन सां गॾु आहे। उनमें इज़ाफ़ो उन वक़्तु थियो जॾहिं सुप्रीम कोर्ट हिकु अज़ ख़ुदि नोटिस जे ज़रिए जेके हुकुम पास कया, ख़ासि करे तफ़्तीशी इदारा जेके आहिनि उन्हनि जे अंदरि जेको हुन ट्रांसफर पोस्टिंग ते बैन कयो। सो उन जे नतीजे में हुकूमत जेको रिएक्ट कयो आहे, ख़ुदि इत्तेहादीन जेको रिएक्ट कयो आहे उहो फितरी लॻे थो। हाणे हुकूमत जेका आहे सो इन पोज़ीशन में अची वई आहे ऐं हू हाणे बाक़ाइदा गारंटी घुरे थी त इस्टेब्लिशमेंट पंहिंजी पोज़ीशन क्लियर करे, छाकाणि त
मुंहिंजी मुख़्तलिफ़ हुकूमती जेके आहिनि अॻवान हुननि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उनमें उन्हनि जो चवणु इहो आहे त हीअ जेका सूरत हाल पैदा थी आहे उनमें हिकु तरफ़ त असां जेको आहे सो हिन सॼी सूरत हाल में रेस्क्यू करण जे लाइ सभु कुझु दाव ते लॻाए छॾियो, पर हुनजो नतीजो इहो निकितो आहे त हाणे ख़ुदि असांजी पंहिंजी जेका सियासी पोज़ीशन आहे उहा दाव ते लॻी चुकी आहे। ऐं हिन वक़्तु हिकिड़ी अहिड़ी दुबण जे अंदरि हुकूमत फासी चुकी आहे, जेको ॾींहुं गुज़रे थो उहो उनमें वधीक जेको आहे सो ई जेको आहे सो गरक थियण लाइ वञे पई। ऐं बुनियादी तौर ते हिन में जेको घणी क़ीमत आहे सियासी क़ीमत, उहा मुस्लिम लीग नून खे अदा करणी पवंदी। उनजो सबबु इहो आहे त मियां नवाज़ शरीफ़ पहिरीं ॾींहं खां तहरीक अदम एतमाद जो मुखालिफ़ हो। उनजो सबबु इहो हो त उनखे अंदाज़ो हो त जेका सूरत हाल आहे एस्टेब्लिशमेंट जे अंदरि, उनजे नतीजे में जेको कुझु असांखे ॿुधायो वञे थो उहो दुरुस्त मुमकिन आहे न बि हुजे। पर हाणे जेका सूरत हाल नज़र अचे पई उहो ईअं ई लॻे पियो, पर शहबाज शरीफ़ जी इहा ख्वाहिश हुई घणे वक़्त खां तो मुल्क जो प्राइम मिनिस्टर थिए ऐं उनखे इहो मौक़ो हो, आसिफ अली ज़रदारी उनखे तयारु कयो। उनजो हुन जेको आहे सो हिकिड़े टीवी चैनल जे इंटरव्यू में एतिराफ़ बि कयो त जनवरी में हुन शहबाज शरीफ़ खे तयारु कयो त वज़ीर आज़म थिए। सो बाक़ी इतादी ठीकु आहे, आहिनि मज़े में क़ौमी असेंबली जे इजलास खे जेकॾहिं तव्हां ऑब्ज़र्व कयो त समूरा हुकूमत जा इतादी आहिनि उहे ई हुकूमती इदारनि जे ख़िलाफ़ रड़ियूं पिया कनि। सो असांखे ईअं इम्प्रेशन अचे थो त हुकूमत जे हथनि में कुझु आहे कोन, ऐं उनजे नतीजे में जेका ब्यूरोक्रेसी आहे उहो कमु न पई करे, सॼी मशीनरी असांखे मफ़लूज लॻे थी। ऐं हाणे पर रज़ाक साहब, इन सॼी सूरत हाल में को फ़ैसिलो छो न पियो कयो वञे? अगरि नथा करे सघनि त पोइ इलेक्शन तरफ़ वञनि या उहा शइ वाज़े कनि अवाम जे साम्हूं अची, शहबाज शरीफ़ वाज़े करे इहा सॼी सूरत हाल। पर हीअ जेका कंफ्यूजन वधे पई, इन सां त वधीक नुक़सान पियो थिए मजबूरी तौर ते। न, उहो तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे, त पर हिन वक़्तु हिननि खां इशू इहो आहे त हिननि खे कुझु कानून साज़ी करणी आहे। नैब जा कानून आहिनि, तव्हांजा जेको इलेक्शन एक्ट आहे उनमें कुझु तरमीमूं करणियूं आहिनि, जंहिंमें डुअल नेशनलिटीज़ वारनि खे जेको वोट जो हक़ आहे उहो वापसि वठिणो आहे ऐं कुझु ॿिया सुधारा करणा आहिनि। पर उन जहिड़ा हिननि खे टाइम खपे थो, छाकाणि त अञा ताईं चूंड सुधारण वारी कमेटी मुकमल न थी आहे, उन पंहिंजो कमु शुरू कोन कयो आहे। उनखे घटि में घटि हिननि खे 15 ॾींहं खपनि। इहे उहे 15 ॾींहं हूंदा जंहिंमें हिननि खे बजट पेश करणी पवंदी। सो चयो इहो वञे थो त मुमकिन आहे ही बजट पेश करे पोइ जेको आहे सो असेंबली टोड़े छॾींदी। पर हिन में हिकिड़ो टेक्निकल इशू इहो आहे त इलेक्शन कमीशन वाज़े तौर चयो आहे त नवंबर खां अॻु में हू चूंडूं न था कराए सघनि, यानी अगस्त में मुमकिन आहे हू तकबंदियूं करे वठनि, उनखां पोइ सेप्टेंबर अक्टूबर नवंबर यानी 3 महीना। जेकॾहिं ही हुकूमत अगस्त ताईं हले थी त उहो अञा वधीक नुक़सान करे ॾींदी। इन करे त हिन वक़्तु जेका हिननि जी सूरत हाल आहे उनमें जेसिताईं समूरा स्टेक होल्डर, इवन पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट, पाकिस्तान जी अदलिया, पाकिस्तान जी सिविल सोसाइटी, पाकिस्तान जी जेके बार एसोसिएशन आहिनि, सूबाई असेंबलियूं आहिनि, उहे सभु हिकु पेज ते नथियूं अचनि त पाकिस्तान जी सूरत हाल बहितरी तरफ़ न वेंदी। इज़हार साहब, अवां ॿुधाइजो हिन वक़्त ताईं जेका असां ॾिसूं पिया मुसलसिल हिन हुकूमत जे हवाले सां, हाणे मामिलो इस ताईं अची पहुतो आहे जो काल्ह राणा सनाउल्ला साहब इन जो बि ज़िक्र कयो त असां त चाहियूं ई न पिया, पर इत्तेहादनि असांखे चयो त अचो ऐं मुल्क जी ही सूरत हाल आहे, अची ॾिसो। ऐं वाज़े तौर ते इस्टेब्लिशमेंट ॾांहुं ॾिसनि पिया त इमरान ख़ान खे कीअं मुंहुं ॾियणो आहे ऐं मईशत बाबति अगरि के ॾुखिया फ़ैसिला थियनि था त उन खां पोइ हुननि जी हुकूमत खे ख़तमु न कयो वञे। इमरान ख़ान 25 मई ते इस्लामाबाद अचे पियो। अवां कीअं पिया ॾिसो जेका मजमूई तौर ते सूरत हाल आहे, फ़ैसिला न करणु ऐं उन में डिले थियणु, उन जा बुनियादी तौर ते सबब अवां कहिड़ा पिया सम्झो? एस्टेब्लिशमेंट कहिड़े पासे बीहंदी? ॾिसो, हिन में पाण कुझु सिधियूं ऐं बुनियादी ॻाल्हियूं माण्हुनि खे सम्झाइण जे लाइ चऊं था। हीउ जेको सेटअप आहे जेको शहबाज शरीफ़ जी अॻुवाणी में आहे, जीअं रज़ाक साहब बि ॻाल्हि कई, इन खे बेसिकली इन जो ईअं खणी सम्झो त हिकिड़ो गारंटियर या जेको मेन फैक्टर आहे उहो पीपुल्स पार्टी ऐं आसिफ ज़रदारी आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो कल्ह आसिफ ज़रदारी हिकिड़ी अहम मुलाक़ात इस्लामाबाद में कई ऐं पोइ उहो मैसेज खणी शहबाज शरीफ़ ॾे वियो ऐं हुनखे अश्योर कयो वियो त फौरी तौर ते इलेक्शन कोन पिया थियनि। साॻी रीति इमरान ख़ान खे ही जेके ॿ डिसीशन थिया न, इहे हिन हुकूमत जे ख़िलाफ़ु न हुआ, इहे कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर्स हुआ
जंहिंजे थ्रू इमरान ख़ान खे लगातार हिकिड़ो इहो तासुर ॾिनो वियो त भई अहिड़ी ॻाल्हि न आहे, इदारा साॻे वक़्त ते अवां जी बि ॻाल्हि ॿुधनि था। पोइ तव्हां ॾिठो त इस्लामाबाद हाई कोर्ट बि बिल्कुलु उअं ई राति जो 11 बजे 11:30 बजे शीरी मज़ारी लाइ खुली, जीअं पोएं भेरे पार्लियामेंट वारे मामले ते खुली हुई। उनखां अलावा जेको आहे हिकिड़ो नोटिस वरितो वियो अदालत जे तरफ़ां, तव्हां ॾिठो त उन ते का वॾी कार्रवाई कोन थी। उन में सिर्फ़ु हिकिड़ो इम्प्रेशन इहो ॾिनो वियो त नवाज़ लीग जी हुकूमत खे चेक था कयूंसीं, या हीअ जेका इत्तेहादी हुकूमत आहे। ऐं ॿियनि लफ़्ज़नि में इमरान ख़ान खे थोरो कंफर्ट ज़ोन में खणी अचण जी कोशिशि कई वई त ॾिसो असां तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधूं था ऐं मञूं था, छाकाणि त इहा ॻाल्हि इमरान ख़ान हिकु ॾींहुं अॻु में जलसे कई। हाणे इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि खे अव्हां ज़हन में रखो त कोशिशि ॿिन्ही पासे इहा कई वई त हिकु तरफ़ इत्तेहादी हुकूमत खे चयो वञे त बिल्कुलु सेटल डाउन थियो, बजट पेश कयो, IMF सां ॻाल्हायो, ॿाहिरां कुझु $1-2 अरब पैसा बि अचनि त जीअं शयूं ठीकु थियणु शुरू थियनि, पैसे जेको पाकिस्तान जो रुपयो बेमुलो थी रहियो आहे हर रोज़ु, उनजी सूरत हाल बहितर थिए, मईशत जी सूरत हाल बहितर थिए। ऐं ॿिए तरफ़ इमरान ख़ान खे इहो सम्झायो वियो त अव्हां तकड़ि न करियो, अव्हां थोरो इंतज़ारु कयो, शयुनि खे सेटल थियणु ॾियो, पोइ अव्हां जी ॻाल्हि ते बि सोचींदासीं। ऐं इहो ई सबबु आहे जो मुल्तान में शेड्यूल्ड फवाद चौधरी हिकिड़ी TV चैनल सां ॻाल्हाईंदे हिन जी तस्दीक कई त बिल्कुलु उन वक़्तु ॻाल्हियूं हली रहियूं हुयूं। इहो ई सबबु आहे जो मुल्तान में तारीख़ जो ऐलान न कयो। वरी अव्हां ॾिठो त पेशावर में हिकिड़ी टेलीफोन कॉल आई प्रेस कॉन्फ्रेंस खां बिल्कुलु थोरी देरि पहिरीं, जेका शाह महमूद कुरैशी ॾे आई। शायदि इन करे शाह महमूद कुरैशी ॾे आई जो अव्हां मीडिया ते ॿुधो हूंदो त इमरान ख़ान चयो त मूं नंबर ब्लॉक करे छॾिया आहिनि। त पोइ वरी ॿिए नंबर ते कॉल थींदी आहे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू नंबर ब्लॉक कंदो आहे, उते बि इहो मैसेज ॾिनो वियो त अव्हां तकड़ी डेट न ॾियो, थोरो टाइम ॾियो, भले जेकॾहिं तव्हांखे डेट ॾियणी बि आहे त 29 तारीख़ जी डेट ॾियो। पर उते पार्टी जे अंदरि मेजॉरिटी जो इहो तासुर हुयो ऐं उहे माण्हू आहिनि जेके असल में इमरान ख़ान खे उथंदे वेंदे इहो ॿुधाइनि था त बसि हाणे पाण इस्लामाबाद हेॾां पहुता न आहियूं ऐं हेॾां इलेक्शन जो ऐलान थियो न आहे, हीअ हुकूमत त बीह न सघंदी। इहो हिकिड़ो जेको इम्प्रेशन आहे, हक़ीक़त हिन जे बिल्कुलु उबतड़ आहे। जेतिरे क़दुरु रज़ाक साहब जी ॻाल्हि कई त हिन हुकूमत जे कुझु कंट्रोल में न आहिनि शयूं, इहा बि पार्शली ॻाल्हि ठीकु आहे। पर अव्हां ॾिसो त अॼु इस्लामाबाद में जेलनि में ॿिनि शहरनि में कंटेनर लॻनि पिया त ज़रूरी इंतिज़ामिया पुलिस पई हणे न। रेंजर्स खे घुरायो अथनि, सिंध हुकूमत खे चयो अथनि त बसि 2000 पुलिस वारा ॾियो असांखे, 4000 रेंजर्स खे स्टैंड बाय कयो अथनि। त इहो केरु पियो करे? इहो हुकूमत पई करे। ऐं हुकूमत ज़ाहिरी ॻाल्हि हिन इत्तेहादी पार्टियुनि जी आहे, सो इहे समहाओ कुझु शयूं विच में अचनि पियूं जिन जे करे मुजारा थियनि पिया। आउं इहो सम्झां पियो त 25 ते इमरान ख़ान निकिरे पियो KPK मां, बाक़ी हिकिड़ो ॾींहुं विच में आहे। ऐं असुल पहिरियों जेको हुनखे मरहलो गुज़रणो आहे जंहिंमां, उहो इहो आहे त हू अटक वारी पुल क्रॉस करे ऐं पोइ अचे थो इस्लामाबाद ॾांहुं या नथो अची सघे। ॿियो इहो त नवाज़ लीग हिन भेरे इंतिहाई ख़ामोशी सां पंहिंजी हिकमत अमली बीठा आहे, या हीअ हुकूमत जेका आहे हुननि पंहिंजा जेके कार्ड शो ई न कया आहिनि। इन विच में थोरा घणा जेके जीअं शीरी मज़ारी वारो थी वियो, शेख रशीद जे घर जे ॿाहिरां खे 2 पुलिस जूं गाॾियूं बीहारे छॾियूं, या हिकिड़ो इहो जेको हले पियो 700 माण्हुनि जी लिस्ट वारो जेको PTI पई करे। सो हिकिड़ो त इहो आहे त 25 ते हीअ अचे पियो ऐं इमरान ख़ान पेशावर मां पियो अचे। ऐं मार्च जेको आहे न, ॿियो जेको हिन में इंट्रस्टिंग पहलू आहे, मार्च जेको आहे उहो 2 सूबनि जो थिए पियो, KPK जो ऐं पंजाब जो। सिंध वारनि खे ऐं बलूचिस्तान वारनि खे त जहिड़ो हिननि दावत ई कोन ॾिनी आहे, उन्हनि खे चयो अथनि त तव्हां पंहिंजनि शहरनि में एहतजाज कयो। ज़ाहिर उहो बिल्कुलु इहो हिकिड़ो नुक़्तो अहम आहे। हाणे रुगो हिकिड़ो जुमिलो आउं चवंदुसि त हाणे ॾिसणो इहो आहे त नंबर 1 मार्च खे इस्लामाबाद अचणु ॾिनो वञे थो, ऐं नंबर 2 मार्च बिहेव कीअं थो करे। मुस्तक़बिल जूं जेके बि शयूं हूंदियूं उहे इन जे बुनियाद ते हूंदियूं। जी रज़ाक साहब, अवां ॿुधाए जो जेका हिन वक़्तु सूरत हाल नज़र अचे पियो, अॼु PTI पारां अदालत में दरख़्वास्त बि दाख़िल कराई वई आहे मार्च खे इम्कानी तौर ते रोकण बाबति। ऐं ज़ाहिरा जेका हिन वक़्तु सूरत हाल नज़र अचे पई, जीअं ज़ाहिर साहब ज़िक्र कयो शीरीन मज़ारी वारो असां ॾिठोसीं, अॼु इस्लामाबाद में कंटेनर बि नज़र आया आहिनि। त हीअ हुकूमत मुंहुं कीअं ॾींदी इन मार्च खे? ज़ाहिरा ऐं उन सां गॾोगॾु अगरि इम्कानी तौर ते जेका सूरत हाल आहे, जेको माज़ी असां 2014 में ॾिठोसीं त इमरान ख़ान इन ई जेका हिन वक़्तु श्रीनगर हाईवे आहे, कश्मीर हाईवे हुई, इतां ई पोइ बाद में डी चौक वियो हो ऐं PTI इहो चवे पई त उतां ई मंझंदि जो 3 वॻे इमरान ख़ान अनाउंसमेंट कंदो त अॻिते जो लाइ अमल छा आहे।
हिन वक़्तु इंतज़ार महसूस थिए पियो वाज़े तौर ते त PTI बि करे पई किथां न किथां मैसेज जो ऐं उहा सूरत हाल असां मुसलसल ॾिसूं था या पोइ जेका स्ट्रेटेजी आहे उन तौर सूरत हाल अॻिते वधे पई। अवां छा पिया सम्झो त इमरान ख़ान अगरि पहुचे पियो अचे पियो त उनखे रोकण जी कोशिशि कई वेंदी इन मोड में हिन वक़्तु हुकूमत आहे ऐं अगरि रोकण जे लाइ सूरत हाल इन हद ताईं वञे थी जो किथे फ़ौज खे तलब कयो थो वञे त उन्हनि तरफ़नि ते बि हुकूमत सोचे पई? महराज जेका बि हुकूमत हुजे इवन तव्हांखे यादि हूंदो त इमरान ख़ान जी हुकूमत दौरान जेको PLP जा मुज़ाहिरा या जेके धरणा हुया उन्हनि जे लाइ हिननि पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि खे जेको आहे सो कंटेनर हणी ऐं वॾा खॾा खोटे बंदि करे छॾियो। तव्हांजे साम्हूं आहे हर हुकूमत ईअं कंदी आहे छाकाणि त इस्लामाबाद जे अंदरि जॾहिं काई सूरत हाल पैदा थिए थी त उनजे नतीजे में जेको वफ़ाक़ी दारुल हुकूमत आहे उहो शदीद मुतासिर थिए थो। डिप्लोमेटिक इनक्लेव आहे हिते, तव्हांजी मुल्क जा समूरा वॾा इदारा हिते आहिनि। सो पर मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त ही सॼी जेका सूरत हाल हींअर पैदा कनि पिया। हाणे थोरी देरि अॻु में इहा ख़बर पई आहे त रेड ज़ोन खे जेको आहे सो 111 ब्रिगेड जे हवाले कयो वेंदो। अॻु में बि इन क़िस्म जी प्रैक्टिस थींदी रही आहे पर इस्लामाबाद हिननि खे अचणु ॾींदा। सवाल इहो आहे त छा इहो इमरान ख़ान जो जेको जुलूस या जेको मार्च या उनखे धरणो चइजे उहो परेड ग्राउंड ताईं जेको आहे सो महदूद हूंदो या उतां निकिरी रेड ज़ोन ताईं ईंदो। जेकॾहिं ॾिसो न 10-15 हज़ार 20 हज़ार माण्हू उन सां गॾु इन तरफ़ निकिरनि था जीअं असां 2014 में ॾिठो हो। ॿुधाइरा उन सां गॾु उहो जेको आहे सो क्रेनूं बि हुयूं ऐं इहे जेके खारदार तारूं कटण वारियूं मशीनूं बि हुयूं, उहे समूरियूं शयूं उन सां गॾु हुयूं। हाणे त हू हिन सॼी सूरत हाल में पख्तूनख्वा हुकूमत आहे ऐं हू उतां खां ई मार्च जी अॻुवाणी कंदो ईंदो। ज़ाहिर आहे CM बि हुन सां गॾु हूंदो, सॼी सूबाई हुकूमत जी मशीनरी हूंदी। पर जेको जी तव्हां पहिरीं ॻाल्हि ते कई मैसेज जो इंतज़ारु आहे, त मैसेज जो जेसि ताईं आउं ज़ाती तौर ते सम्झां थो त हीअ जेका डिवीजन थी आहे इदारनि जे अंदरि उनजे नतीजे में जेको हिकिड़ो उनजो पासो आहे उहो इमरान ख़ान खे बिल्कुलु सपोर्ट करे थो ऐं उन सॼी सूरत हाल जे नतीजे में ऐं हू सॼी गेम करे थो। सची ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु गाग क़िस्म जा सियासतदान आहिनि ऐं जिन जी इहा हुकूमत आहे पर उहे बुनियादी तौर ते उन्हनि जा सभिनि जा पंहिंजा पंहिंजा तक आहिनि, पंहिंजी पंहिंजी जेको आहे सो सियासी प्रोग्राम आहे। ऐं ही सॼी जेका प्रैक्टिस थिए पई उहा 2023 जे इलेक्शन जे लाइ हुई। पर हाणे जेका सूरत हाल पैदा थी आहे उन में अॼु बि तव्हां ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ जेके हुकूमती अॻुवान आहिनि उन्हनि जा इहे बयान नज़र मुंहिंजी मां गुज़रिया आहिनि त उहे चवनि था त जेकॾहिं गुज़िरियल हुकूमत हथ वठी पेट्रोल जूं क़ीमतूं न वधायूं त भला असांखे को नांग खाधो आहे जो असां भई वधायूं। हिन सॼी सूरत हाल में महीने में तक़रीबन 82 खां जेको आहे 90 अरब रुपयनि जी सब्सिडी बिजली ऐं हिननि खे ॾियणी थी पवे पेट्रोल ते। जीअं जी इहा सूरत हाल वधंदी वेंदी तीअं तीअं हिननि जे लाइ कमु ख़राबु थींदो वेंदो। हाणे IMF सां जेकॾहिं इहे मामला सिधा करे था वञनि त पोइ उनजे नतीजे में हिननि खे उन्हनि जी शर्तनि ते हलणो पवंदो। ज़ाहिर आहे जेकॾहिं शर्तनि ते हलंदा त महांगाई वधंदी त उनजो बेनिफिट इमरान ख़ान वठंदो। इन करे ई मूं तव्हां सां पहिरीं इहा ॻाल्हि कई त हीअ समूरनि धुरियुनि खे पाण सां गॾु विहारे उनजी जेका पॉलिटिकल कास्ट आहे उहा विराइणु चाहिनि था त जीअं समूर धुरियूं हिसेदार थियनि ऐं उनजे नतीजे में जेकॾहिं इमरान ख़ान इन दावत जो हिसो नथो थिए त उहो अलॻि थी वेंदो त पर बाक़ी मुल्क जूं ॿियूं धुरियूं जेके आहिनि उहे सभु हिन फोरम ते गॾु हूंदियूं। आख़िरी जेका हुजत आहे उहा हुकूमत इहा करणु चाहे थी। जेकॾहिं उन में इस्टेब्लिशमेंट हिन जो साथ ॾिनो त ठीकु आहे, न त मुंहिंजो ख़्यालु आहे त पोइ शायदि हुकूमत घणो वक़्तु पाण खे कंटिन्यू न जी इज़ार साहब ॿुधाइजो जेको ख़दशो हुकूमत हिन वक़्तु ज़ाहिर करे पई मुसलसल उनजो ज़ाहिर थिए पियो असां ॾुखिया फ़ैसिला वठूं ऐं उनखां पोइ इमरान ख़ान अची वेहे या दॿाउ वधे या मामला चेंज थियनि, ॿ मेंबर बि हलिया वञनि त हीअ हुकूमत ई हली वञे ऐं उनखां पोइ मुसलसल उन ते प्रेशर विधो वञे ऐं हाणे त बाज़ाब्ता तौर ते इन शइ जो ज़िक्र थिए पियो ऐं वाज़े तौर ते हुकूमत जा मेंबर बि चवनि पिया त असां त तयार ई न हुआसीं पर इत्तेहादनि चयो मुल्क जी हालत अहिड़ी आहे अची संभालियो। इन सां इहो तासुर बि मिले पियो त इन सॼी सूरत हाल में सभ खां वधीक नून लीग खे नुक़सानु थियो आहे ऐं हिन वक़्त ताईं उहो थिए पियो, हिन में मुसलसल इज़ाफ़ो थिए पियो।
जेकॾहिं इस्लामाबाद में हिकिड़े तरफ़ इमरान ख़ान जे पार्टी जा कारकुन आहिनि, ॿिए तरफ़ नून लीग जी हुकूमत ताक़त जो बि इस्तेमालु करे थी पुलिस ऐं रेंजर्स जे थ्रू, त नून लीग सम्झे थी उनजो मिज़ाज बि अहिड़ो रहियो आहे वेझड़ में, जेको वोट को इज़त दो वारी जेका पॉलिटिक्स उन्हनि कई आहे, त उहा डेफिनेटली एंटी इमरान बि रही आहे। त तंहिंजे करे उन्हनि खे बि हिकिड़ी माइलेज नज़र अचे थी हिन में। इहो ई सबबु आहे जो हू इन मामले ते हाणे डिसाइसिव आहिनि। अॼु जेके फ़ैसिला उन्हनि कया आहिनि उन में ॿ वॾा फ़ैसिला आहिनि। हिकिड़ो इहो आहे त हुकूमत पंहिंजो मुदो पूरो कंदी, ऐं ॿियो जेकॾहिं का बि गड़बड़ करण जी कोशिशि कई वई इमरान ख़ान जे मार्च में, ऐं तव्हां सम्झो था त गड़बड़ एतिरनि हज़ारे माण्हुनि में जे ॿ माण्हू को वण जी का टारी बि टोड़ीनि त पुलिस चई सघे थी त हिननि गड़बड़ कई आहे, ऐं नतीजे में ही हिननि खे चाहिनि था, मुंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे, गट फीलिंग आहे त ही पहिरें मरहले में हिननि खे थोरी प्रेशर में आणणु चाहिनि था, थकाइणु चाहिनि था, ऐं पोइ ॿिए मरहले में थी सघे थो त ही कंहिं हद ताईं ताक़त जो इस्तेमालु बि कनि। ऐं हिन खे तव्हां हिकिड़े पासे ॾांहुं ॾिसो था न, फवाद चौधरी जी गुफ़्तगू ॿुधिजे थी मीडिया ते, ऐं जंहिं क़िस्म जूं ॻाल्हियूं थो करे, त पुलिस वारा बि पासे ते थी वञनि, ब्यूरोक्रेसी बि हिननि जो साथ न ॾिए। त ॿिए पासे तव्हां ॾिसो त हू बि हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहे, ऐं हुन पोइ इलेक्शन में इमरान ख़ान जे पार्टीअ खां वधीक वोट खयां हुआ नवाज़ लीग, ऐं सेंट्रल पंजाब में हुननि जी तमामु वॾी स्ट्रॉन्ग पोज़ीशन आहे। तंहिंजे करे हू एतिरी आसानी सां हिन जा शर्त कीअं मञींदा। ऐं तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हिन हुकूमत या हिननि पार्टियुनि जे लाइ इमरान ख़ान जे टर्म्स एंड कंडीशन्स खे मञणु छा सियासी ख़ुदकशी न हूंदी? ऐं जेकॾहिं हिननि खे इहे टर्म्स एंड कंडीशन ई मञणा हुआ त पोइ नो कॉन्फिडेंस छो आयो? सर पोइ गारंटी जो रीज़न छा आहे? अवां ॿुधाइजो, ऑन रिकॉर्ड अची गारंटी जी बार बार ज़िक्र थिए पियो, शहबाज़ शरीफ़ चवे पियो 30% बि हिन जेतिरी सपोर्ट हुजे हा त मुल्क रॉकेट वांगुरु अॻिते वञे हा। उहा जेका गारंटी घुरी पई वञे उनजो सबबु बि त इहो ई आहे न त ही फ़ैसिला वठनि, उन खां पोइ हुकूमत हली वञे, उनजो फ़ाइदो सियासी तौर ते बि इमरान ख़ान खे ई थींदो। ॾिसो, हू जेका गारंटी ऐं जेका सपोर्ट जी ॻाल्हि आहे न, उन में हिकिड़ी ॻाल्हि सम्झणी पवंदी त इस्टेब्लिशमेंट हींअर खुली करे इमरान ख़ान जे मुकमिल तौर ते ख़िलाफ़ु नथी थियणु चाहे। हू चाहे थी त इनखे पॉलिटिकल पार्टियूं टैकल कनि, ऐं पॉलिटिकल पार्टियूं चाहिनि थियूं त हू असांखे हेॾां सपोर्ट मिले। इहो मामिलो बेसिकली हिन में विच में अटकियल आहे। पर आउं सम्झां थो त हिन मामले में नवाज़ लीग चाहे थी त इमरान ख़ान इस्लामाबाद अचे, हुनखे हू पंहिंजे तरीक़े सां टैकल करणु चाहिनि था, ऐं उन खां पोइ भले जेकॾहिं भला हालतूं मुल्क जूं अहिड़ियूं थियनि थियूं जो पोइ इलेक्शन बि कराइणी पवे त पोइ भले कराइजे, पर मैदान तां भॼण जे मूड में न आहिनि। ॾिसो न, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां इहा ॾिसो त हिन हुकूमत लाइ बि आसान हो त हू इन्हनि ॿिनि नुक़्तनि खे वठी करे त बाबा पेट्रोल जे लाइ असां वटि प्रेशर आहे त वधायो, ऐं IMF सां ॻाल्हियुनि लाइ असां ते प्रेशर आहे, पर असीं उहे ॻाल्हियूं नथा मञूं छाकाणि त उहे अवाम जे मफ़ाद जे ख़िलाफ़ु आहिनि, तंहिं करे असीं हुकूमत छॾियूं था। हुकूमत कोन छॾी आहे हिननि। ऐं साॻी ॻाल्हि इमरान ख़ान जी आहे। हिन में जेको मिराज साहिबु जेको अहम नुक़्तो आहे न, जंहिं ते कमु हले पियो, आउं तव्हांखे ॿुधायां, हीअ जेके ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उहे पब्लिक ते हिकदमि न थींदियूं आहिनि न, बिहाइंड द कर्टेन थियनि थियूं ॻाल्हियूं। ऐं हींअर बि जेके फवाद चौधरी बि मञियो आहे त मुल्तान जो असां ऐलान इन करे न कयो जो ॻाल्हियूं पिया हलियूं असांजूं। सो शेख रशीद बि मञींदो रहियो आहे, हेॾां हुकूमत मां बि माण्हू चवंदा रहिया आहिनि। इन में आसिफ़ ज़रदारी खे वरी टास्क ॾिनो वियो आहे। आउं सम्झां थो त पहिरें मरहले में हुन नवाज़ लीग खे ॻाल्हाए हुन थधो कयो आहे, ऐं ॿिए मरहले में हाणे हू थी सघे थो PTI सां बि ॻाल्हाए इन मामले ते। ऐं तव्हां ॾिठो त शीरी मज़ारी जी गिरफ़्तारी ते पीपुल्स पार्टी शीरी मज़ारी जी सपोर्ट कई ओपनली, ऐं गिरफ़्तारी जी मुखालफ़त कई, छाकाणि त पीपुल्स पार्टी चाहे थी त हिनखे धरणो हणणु ॾिनो वञे, पर हिन ते ख़िलाफ़ कार्रवाई न कई वञे। नवाज़ लीग जे अंदरि हिन ते डिवीज़न आहे। घणे भाङे अक्सरियत नवाज़ लीग जी सम्झे थी त इमरान ख़ान असांखे घणो परेशान कयो आहे, तंहिंजे करे थोरो हिननि सां कोई पाव पाणी कजे। हाणे इन में ॾिसिजे त कहिड़ी शइ जो सूरत हाल केॾांहुं वञे थी, उन सां ई ज़ाहिर सूरत हाल वाज़े थी। वॾी महिरबानी अवां जी, थैंक यू सो मच इज़हार साहब। रज़ाक खत्री साहब, प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। हिन वक़्तु हुकूमत फ़ैसिलो नाहे करे सघी। इमरान ख़ान 25 मई ते इस्लामाबाद अचे पियो, ऐं उनखां पोइ इमरान ख़ान जो इहो प्लान हूंदो त हू उते वेही धरणो हणे, तेसिताईं धरणो हणे जेसिताईं हुकूमत नथी वञे। उनजो ज़िक्र इमरान ख़ान अॻु बि करे चुको आहे। पाण प्रोग्राम में वधीक ज़िक्र कंदासीं मुल्की मुआशी सूरत हाल जे हवाले सां। हिन वक़्त ताईं फ़ैसिला न वठण ऐं IMF सां ॻाल्हियुनि जे हवाले सां वक़्तु हिकु ब्रेक जो असां सां गॾिजो।
वेलकम एक नाज़रीन जेका सूरत-हाल हिन वक्त नज़र अचे पई हुकूमत जे हवाले सां सभ खां वॾो मामलो हिन वक्त मुआशी सूरत-हाल आहे। IMF सां ॻाल्हियूं हलनि पयूं ऐं उन बाबति मुस्लिम लीग नून अंदरि वाज़ो तौर ते डिवीजन नज़र अचे पई ऐं उन डिवीजन जो सबबु इहो आहे त मिफ्ताह इस्माइल जेके शयूं चाहे पियो उहे इसहाक़ डार न पियो चाहे ऐं वाज़ो तौर ते उनजो इज़हार बि हिन वक़्तु थिए पियो। ॿिए पासे असां ॾिसूं पिया त फ़ैसिला वॾा न पिया थियनि। अॼु स्टेट बैंक पारां बि मॉनिटरी पॉलिसी जो ऐलान कयो वियो आहे, हुन में बि शरह सूद खे वधायो वियो आहे। 25 मई ते IMF सां वाज़ो तौर ते फ़ैसिलो थियणो आहे त ही जेको हिन वक़्तु सूरत हाल आहे उनखे मोड़ ॾियण जे लाइ को प्लान मिले थो नथो मिले ऐं फ़ैसिलो थिए थो नथो थिए, उन सां ई लिंक्ड आहे जेका मुल्की सूरत हाल आहे ऐं हिन हुकूमत जा फ़ैसिला पाण ते ॻाल्हाईंदासीं। असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान मुआशी माहिर मोहतरम जनाब मिर्ज़ा इश्तियाक बेग साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी। सर बहुत शुक्रिया प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए। सबसे पहले तो मुझे बताइएगा, तकरीबन 1.5 माह के करीब इस हुकूमत को हो चुका है, अब तक ये हुकूमत फैसला नहीं कर सकी पेट्रोल बढ़ाना है नहीं बढ़ाना, अब तक ये फैसला नहीं हो सका कि आखिर कौन है वजीर ख़जाना। इसहाक़ डार साहब एक बात कह रहे हैं जबकि मिफ्ताह इस्माइल साहब दूसरी बात कह रहे हैं, तो अब किस तरह से देखते हैं, क्या तैयारी नहीं थी मुस्लिम लीग नून की और जो फैसले होने चाहिए वो ना होने का क्या आपको सबब नजर आ रहा है? देखिए, एक तो मुल्कों के जो फैसले जो होते हैं, बड़े फैसले और मईशत के जो फैसले होते हैं वो 1-1.5 महीने के अंदर नहीं होते। इमरान खान साहब 3.5 साल 4 साल के अंदर कुछ नहीं कर सके, तो मेरे ख्याल से हमसे ये एक्सपेक्ट करना कि 1 महीने में हम कोई मेडिकल कर देंगे, वो मेरे ख्याल से मुनासिब नहीं। अब मैं आपको बताना चाहता हूँ कि देखिए, बड़ा हमारे लिए आसान है कि IMF का हमारे ऊपर बहुत ज़्यादा प्रेशर है कि आप सब्सिडी को ख़त्म करें, जो इमरान खान साहब की हुकूमत देके गए थे। और आपको सुनकर ये बड़ी हैरानगी होगी कि सब्सिडी इतनी बढ़ चुकी है कि अब 60 रुपए सब्सिडी दी जा रही है पेट्रोल पे और 100 रुपए से ऊपर जो है वो डीजल पे दी जा रही है। और IMF की ये फिगर है कि अगर ये सब्सिडी कंटिन्यू रहती है तो साल में ये 1400 अरब आपको कॉस्ट करेगी। यानी कि हमारे पाकिस्तान के जितने टोटल रेवेन्यू 6000 अरब कलेक्ट करते हैं उसमें से 25% जो है हमें ये सब्सिडी कीमत के अंदर देना होगा। अब आ जाइए, मगर मियाँ नवाज शरीफ साहब की और मियाँ शहबाज शरीफ साहब का भी यही है कि हम ये आवाम पे बोझ नहीं डाल सकते, क्योंकि अगर आप 50-60 रुपए पेट्रोल पे और 100 रुपए जो डीजल पे बढ़ाते हैं तो एक सुनामी आ जाएगा महंगाई का, क्योंकि पाकिस्तान के अंदर हर चीज। सर इसकी क्या गारंटी है बेग साहब, इसकी क्या गारंटी है IMF के पास जब मामला तय हो जाएंगे तो उसके बाद ये सब्सिडी खत्म नहीं की जाए? अगर आज वो 60 रुपए जो आप बता रहे हैं पर लीटर वो बढ़कर 100 तक भी पहुंच सकती है, तो ज़ाहिर है जो इस वक्त सूरत हाल है इसको खत्म ना करना ये तो मजमूई तौर पर मुल्क के लिए नुकसानदेह साबित हो रहा है। नहीं, आपने बिल्कुल सही कहा, मैं आपके साथ एग्री करता हूं कि अगर ये चीज कंटिन्यू रही तो पाकिस्तान इसका मुतहम्मिल नहीं हो सकता, अफोर्ड नहीं कर सकता। अब आज मितवा साहब गए हैं, 2 दिन पहले मेरी मितवा साहब से मुलाकात भी हुई थी जब प्राइम मिनिस्टर साहब यहाँ पे आए थे और बड़े पूरे इत्तेमाद थे। और जो मेरी इतलात हैं वो ये हैं कि हम IMF से ये करेंगे कि अगर इसको ग्रेजुअली इस सब्सिडी को खत्म किया जाए, रादर देन एक गो के अंदर आप कर लेंगे, तो हम इसके मुतहम्मिल नहीं हो सकते। तो अगर हम उनसे ये कहते हैं कि आप हमें थोड़ा सा कोऑपरेट करें हमारे साथ और हम इसको ग्रेजुअली इस सब्सिडी को खत्म करें, रादर देन एक गो के अंदर हम 50-60 रुपए बढ़ा देते हैं पर लीटर पे, वो बहुत ज्यादा हो जाएगा। तो पूरी कोशिश है हुकूमत की किसी तरीके से भी ये चीजें कर रही है, मगर मैं आपको एक चीज बताना चाहता हूँ कि हमें बिल्कुल अंदाजा नहीं था कि मईशत की हालत इतनी खराब है। और अगर मैं आपसे ये कहूँ कि इमरान खान साहब को जब ये एहसास हुआ कि हुकूमत जा रही है तो उन्होंने ये बारूदी सुरंगें जो है हमारे साथ बिठा के गए हैं। दूसरा, स्टेट बैंक को भी अब आपने फुल ऑटोनॉमी दे दी है। देखें कि अभी स्टेट बैंक के गवर्नर में जाने से पहले 2.5% जो सूद थी वो बढ़ाई थी, आज फिर स्टेट बैंक ने 1.5% फिर बढ़ा दी है। और अब आप और मैं अगर किसी बैंक के पास जाते हैं तो हमें 16-17% से कम में कभी भी कोई हमें लोन नहीं मिलेगा। तो एक आदमी जो गाड़ी खरीदता था फाइनेंसिंग के ऊपर, उसको प्रॉब्लम होगी, एक मोटरसाइकिल खरीदता था, एक अप्लायंसेस वगैरह देते थे। पर बेग साहब ज़ाहिर
اس پر بھی ماضی میں آپ لوگ تنقید کرتے رہے اور ظاہر خاص طور پر نون لیگ کا اس پر ایک بیانیہ رہا ہے. ہم نے یہ ماضی میں دیکھا ہے. پچھلے سال بھی مفتاح صاحب نے اس حوالے سے بات کی تھی. مجھے یہ بتائیے گا اس وقت جو آئی ایم ایف کے ساتھ مذاکرات چل رہے ہیں, آپ کتنے پر امید ہیں کہ 25 مئی کو جب عمران خان اسلام آباد میں ہوں گے تو اس دن کوئی فیصلہ ہو جائے گا باضابطہ طور پر؟ اور اگر ہوتا ہے اور اس میں صرف جو آپ اس وقت ذکر کر رہے ہیں پیٹرول پرائس کے حوالے سے جو اس پر سبسڈی مل رہی ہے, اس کے علاوہ کوئی مزید عوام پر دباؤ نہیں ڈالا جائے گا جو یہ پیکیج ملے گا آپ کو؟ دیکھیے, ہم نے بڑے میجرز لیے ہیں جو عمران خان صاحب کی حکومت جو ہے وہ 3.5 سال کے اندر نہیں لے سکی تھی, وہ ہم نے جناب لیے ہیں. سب سے بڑی چیز ایک یہ ہوئی, کرنٹ اکاؤنٹ ڈیفیسٹ جو تھا ہمارا وہ بہت زیادہ ہمیں ملا تھا. آپ اندازہ کر سکتے ہیں کہ ہماری ٹوٹل ایکسپورٹ اگر 30 بلین تھی تو ہماری امپورٹ 75 بلین کو کراس کر گئی تھی, جس کی وجہ سے ہر مہینے پاکستان کو تقریباً $1.5 ارب کا جو ہے کرنٹ اکاؤنٹ ڈیفیسٹ جو ہو رہا تھا. آپ کو سن کے خوشی ہوگی کہ یہ جو ایک بہت بڑا پاکستان کی تاریخ میں آج تک کبھی نہیں ہوا کہ جس کے اندر جتنے بھی لگزریس گڈس ہیں ان سب کو بند کر بینک اس پہ لگا دیا گیا ہے, اور اس سے 4 اور 6 ارب کے درمیان ہماری جو ہے اس کے اندر ہمارا کمی واقع ہوگی. اس کے علاوہ ایک اور چیز پہ بھی کام کیا جا رہا ہے کہ سوال صرف یہی نہیں ہے کہ ہم اپنی کنزمپشن کو کس طریقے سے کم کریں پیٹرول کی, جو کہ $20 ارب جو ہے اس وقت ہم امپورٹ کر رہے ہیں, اور اس کے لیے کچھ ورکنگ ڈیز اگر ہم کم کرتے ہیں رادر دین 6 دن کام کریں, اگر اس کو ہم کم کر دیتے ہیں تو اس سے بھی کافی اس کے اندر فرق پڑ رہا ہے. ساتھ میں کچھ اور بھی اس طرح کی اسکیم کی جا رہی ہے کہ سبسڈی جو ہے وہ ٹارگیٹڈ ہونی چاہیے. جو بڑی گاڑیوں والیوں کو جو 1000 سی سی سے اوپر گاڑی چلا رہے ہیں ان کو نہیں دی جائے, بلکہ موٹر سائیکل والوں کو, غریب لوگ جو ہیں اس سے وہ مستفید ہوں سبسڈی سے. پر بیگ صاحب, یہ جو آپ صورتحال بتا رہے ہیں ظاہر سبسڈیز کے حوالے سے ذکر کیا تھا مفتاح صاحب نے بھی, جس کا آپ نے ذکر کیا, ظاہر اس پر اس ملک میں عمل درآمد نہیں ہو سکتا. اس کی وجہ ہے کہ یہاں پر ہم نے دیکھا ہے کہ کس طرح سے پھر کوئی دوسرا طریقہ نکل آتا ہے. مجھے یہ بتائیے گا کہ کتنا آپ پر امید ہیں کہ 25 تک کوئی واضح فیصلہ ہو جائے گا آئی ایم ایف کا, اور اس کے علاوہ مزید دباؤ نہیں پڑے گا عوام کے اوپر اور انفلیشن میں مزید اضافہ نہیں ہوگا, یا پھر آپ یہ سمجھتے ہیں اگر وہ پیکیج ملے گا, مذاکرات طے پا گئے تو اس کے بعد انفلیشن میں مزید اضافہ ہونا ہے کیونکہ صورتحال ایسی ہے؟ سر دیکھیے, اگر ہمیں پرائز بڑھانے ہوتے اور سبسڈی ختم کرنی ہوتی تو ہمارے لیے 5 منٹ کا کام تھا, پہلے دن ہی کر لیا تھا. مگر لیڈرشپ کا یہ ہے کہ عوام پہ ہم بوجھ نہیں ڈالیں گے, اور مجھے پوری امید ہے کیونکہ میری جب مفتاح اسماعیل صاحب سے ابھی 2 دن پہلے ملاقات ہوئی تھی جب پرائم منسٹر آئے ہیں, وہ بڑے ہوپ فل ہو کے گئے ہیں, اور مجھے پوری امید ہے کہ آئی ایم ایف جو ہے وہ ہماری مشکلوں کو سمجھنے کی کوشش کرے گا, اور ہم کو واضح نہیں ہوگا اس چیز کے اوپر کہ سبسڈی بالکل ختم کر کے ہم پیٹرول کے پرائز ڈبل کے اوپر لے آئیں, وہ ہمارے لیے پاسبل نہیں ہوگا. تو میرا خیال ہے کہ اس کا کچھ حل نکالیں گے وہ, اور جو میرے مائنڈ میں یہ ہے کہ شاید اس کو ہم گریجولی وہ ہم سے کہیں ہمیں کچھ کم کریں, ظاہر اس حوالے سے انہوں نے بات بھی کی. بہت شکریہ آپ کا بیگ صاحب, تھینک یو سو مچ فار جوائننگ. جے کا صورتحال نظر اچے پئی ان وقت معیشت بابت یہ حکومت فیصلہ واضح طور تے نہ کرے سگی, ان سے گڈو گڈ مفتاح اسماعیل پارا اج بھی نش جو ذکر کیا ویو ہے جیکا پیٹرول تے سبسڈی ملے پئی ان جو مجموعی طور تے ملک کے نقصان تھے پیا. آئی ایم ایف سے گالیوں ہلن پیوں 25 مئی تے ان بابت واضح طور تے کو فیصلو تھیणو ہے تو صورتحال کیڈا ونے پئی. بے پاسے عمران خان 25 مئی تے ہی اسلام آباد پہنچے تھی. ॾिसो इहो आहे त हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ बहरान आहिनि उन्हनि खे हीअ हुकूमत कीअं मोड़े थी. इन सां प्रोग्राम जो 5 ॼाणे थो पहुतो पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त. अल्लाह वाहे.